हेलो। सूबेदार मौलादाद थो ॻाल्हायां सारंग। हाँ सुञा तुम सूबेदार साहब, फरमायो। हा ॿुधो अथमि त अॼुकल्ह ॾाढो उॾामण लॻो आहीं। छा मतिलबु आहे? मतिलबु त चनसर ख़ान खे तंग करणु छॾे ॾे, तूं पंहिंजी शराफ़त जी ज़िंदगी गुज़ार, इन में तुंहिंजे लाइ चङाई आहे। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां अञा चनेसर ख़ान जी वांगार वण नाहे छॾी। मूं सम्झो त सुधरी विया हूंदो, पर तव्हां त ओड़ा जो ओड़ा आहियो। अड़े तमीज़ सां ॻाल्हा, तूं हिकु पुलिस ऑफिसर सां ॻाल्हाए रहियो आहीं। तव्हां में जेकॾहिं पुलिस वारी वर्दी जी सुञाणप हुजे हा न, त वर्दीअ जी पत विझाइण खां पहिरीं त इहो ज़रूरु सोची हा त चई छा रहियो आहीं। तूं मुंहिंजी बेइज़ती करे रहियो आहीं, ऐं इहा तुंहिंजी बेवकूफ़ी तोखे इलाही महांगी पवंदी। मां सिर्फ़ु तव्हांखे वर्दीअ जे मान मर्तबे ऐं तक़द्दुस सुञाणण लाइ इशारो ॾिना। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ सारंग, तूं चनेसर ख़ान वारी ज़मीनुनि जे मामले खे हिते छॾे ॾे। इहे ज़मीनूं चनेसर ख़ान जूं कोन्हनि सूबेदार, हुननि जा असली मालिक ॿिया आहिनि ऐं हुननि मालिकनि जा खाता बि ठही विया आहिनि। अहिड़ा कई खाता ठहंदा ऐं रहंदा आहिनि, इहा का वॾी ॻाल्हि न आहे। खाता ठही त वेंदा आहिनि, तव्हां सही पिया चओ, पर उहे कमज़ोर हथनि में हूंदा, इन करे आसानी सां बदिलजी वेंदा। पर हिते ईअं न थी सघंदो। सारंग आऊं चवां थो त सुधरी वञ, इहो चङो अथई, न त ॾाढो ॾुखियो थींदे। सूबेदार साहब, क़िस्मत में त ॾुख सुर लिखियल हूंदा आहिनि, त तव्हांजी हमदर्दी सां दूर कोन थींदा। सारंग तूं पछताईंदे पछताईंदे, अलाए छो मूंखे पछताइण में सुकून मिलंदो आहे। अॼु भली तूं उबता सुबता जवाब ॾे, हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजी अखियुनि मां पाणी कोन पींदो। ख़ुदा हाफ़िज़। छा पियो चवे सूबेदार? सूबेदार छा चवंदो? बड़ी चनेसर ख़ान जी चमचागिरी पे कई। चङो, तूं हथ मुंहुं धो, मानी बची पई आहे, मां खणी अचां, बुख लॻी हूंदई। हा सुहाराणी, थकिजी त पियो आहियां, सॼो ॾींहुं मथो हणो थो पए। हा सारंग, तूं पंहिंजे थरवासियुनि जे लाइ तमामु घणी महिनत थो करीं। सुहाराणी, असांजा मारवाड़ा अॼुकल्ह ॾाढी मुसीबत में। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।